वालिद साहब के जे कदे ॾेई नथो सघे तो उन मिसकिन के ॾुखाइजांइ भी न। ए जवान जी औलाद हेॾे त ॾिस, अल्लाह जो कसम वालिद साहब जेकी औलाद नाफरमान हूंदी आहे न, आवारा औलाद जेका देर जो घर में वञी पीउ माउ बि उन खां ख़ौफ़ करे त मतां मां हिनखे सम्झाणी ॾियां, मतां मुंहिंजे मथां न हावी थी वञे। अॼु अहिड़ी औलाद आहे अदा, अहिड़ी औलाद आहे अल्लाह जो कसम पीउ माउ उन्हनि खां पुछी न सघंदो आहे, ॻाल्हाए न सघंदो आहे। यादि रखे इंसान, जे कॾहिं तुंहिंजे ख़ौफ़ जे करे तुंहिंजो अबो अमा तोसां नथा ॻाल्हाए सघनि, रब जी इज़त जो कसम ग़लति ॻाल्हि कोन थो कयां, उहो वक़्तु ईंदे ई जो रत जा ॻोड़ा रोअंदे कॾहिं बि सुकून न ॾिसंदे। मां ग़लति ॻाल्हि कोन थो कयां, मां रब जी इज़त जो कसम थो खणी ॻाल्हि कयां। यादि रख, भले केॾो बि पैसो हुजे पर सुकून जे लाइ ॾाढो तड़पंदे। अरे हिननि जी हयाती में क़दर कर, मोए खां पोइ त क़बरनि जे ॿाहिरों ॾाढा इहे ॾुख जहिड़ी शिकिलियूं करे बीठा हूंदा थे।